لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. الحمد لله وكفى والصلاة والسلام على سيد الأنبياء. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين. إياك نعبد وإياك نستعين. اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। गुज़िरियल दर्स जे अंदर अवां जे आॾो इहा ॻाल्हि मालूमात थी जंहिंमें बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जी फज़ीलत ऐं सूरतुल फातिहा जी फज़ीलत तव्हां जे आॾो ज़िक्र कई वई त बिस्मिल्लाह जूं कहिड़ियूं फज़ीलतूं आहिनि ऐं सूरह फातिहा जूं कहिड़ियूं फज़ीलतूं आहिनि। हिन जो मशहूर ऐं मारूफ नालो हिन सूरत जो सूरतुल फातिहा। ऐं हीअ सूरत मके जे अंदर नाज़िल थी आहे। हिन जे अंदर 7 आयतूं आहिनि। घणियूं आयतूं आहिनि बाबा? 7 आयतूं आहिनि। आयतूं त 7 आहिनि, हिन में कंहिं बि क़िस्म जो को बि इख़्तिलाफ़ न आहे। बाक़ी इहो आहे त हीअ जेका बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे, इहा हिन सूरतुल फातिहा जो जुज़ आहे या न आहे। इन में उलमा इकराम जो पंहिंजो पाण में इख़्तिलाफ़ आहे, जंहिंमें हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह ऐं ॿिया वॾा जलील क़द्र जेके आलिम आहिनि हिकिड़े पासे रहनि त इहो बिस्मिल्लाह बि जीअं सूरह फातिहा जे अंदरि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आयत आहे, तीअं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बि इन जी छा आहे? आयत आहे। उन्हनि जे नज़दीक सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन, इहा जेका पूरी आयत आहे इहा 7वीं आयत शुमार थींदी। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह ऐं ॿिया इमाम उन्हनि जे नज़दीक इहो आहे त ही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जेको आहे उहा सूरह फातिहा जो जुज़ न आहे। आई ॻाल्हि सम्झ में? हीअ हिकिड़ी निशानी आहे, सूरतुनि जे विच जे अंदरि आंदी वई आहे, बाक़ी हे हिन सूरत जो जुज़ न आहे। अलबत ही जुज़ क़ुरान में उते आहे जिते अल्लाह तबारक व तआला मलिक सबा ॾे हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो ख़त लिखियो, इन्नहू मिन सुलैमान व इन्नहू बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उन जे अंदरि जेका बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सूरत जे विच जे अंदरि आई आहे, उहा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उन सूरत जो जुज़ आहे, आयत आहे। बाक़ी हीअ जेका बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहे इहा सूरह फातिहा जो जुज़ न आहे हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे नज़दीक। हाणे जॾहिं इमाम साहब वटि इहा सूरत बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सूरह फातिहा जो जुज़ न आहे त पोइ इमाम साहब जे नज़दीक जॾहिं माण्हू तिलावत कंदो निमाज़ जे अंदरि सूरह फातिहा पढ़ंदो, पोइ हिकिड़ी निमाज़ूं आहिनि जंहिंमें तेज़ आवाज़ सां तिलावत कबी आहे, फजर आहे, मग़रिब आहे, इशा जी निमाज़ आहे। पोइ इन में इमाम साहब चए थो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तेज़ आवाज़ सां न आहे पढ़बी। तव्हां असां निमाज़ पढ़ंदा आहियूं, तव्हां कॾहिं ॿुधो आहे त मां तेज़ आवाज़ सां पढ़ंदो जा? न, छो त असां बि इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी तक़लीद कंदड़ आहियूं। इमाम साहब जे नज़दीक हीअ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जेका उहा हिन सूरत जो जुज़ ऐं आयत न आहे। त न आहे त उते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आहिस्ते आवाज़ में पढ़बी, तेज़ आवाज़ में न पढ़बी। जेके इमाम फरमाइनि था, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह या ॿिया आइम्मा हज़रात फरमाइनि था त ही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आयत आहे, सूरत जो जुज़ आहे। उन्हनि जे नज़दीक ईअं हूंदो आहे त जॾहिं बि जहरी निमाज़ जंहिंमें किरात तेज़ आवाज़ सां कबी आहे, जॾहिं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़जंदो त पोइ तेज़ आवाज़ सां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदा आहिनि। काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके शाफ़ी आहिनि या मालिकी हूंदा, उहे तेज़ आवाज़ सां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदा आहिनि। आई ॻाल्हि समझ में? हाणे ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका सूरत आहे सूरतुल फातिहा, सूरतुल फातिहा निमाज़ जे अंदरि निमाज़ सूरह फातिहा जो ई नालो आहे। या हिकिड़ी मशहूर हदीस आहे जंहिंमें ज़िक्र थियल आहे त सूरह फातिहा खां बग़ैर निमाज़ न थींदी आहे। इन में बि उलमा इकराम जो इख़्तिलाफ़ आहे। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त जेका बि निमाज़ हुजे जंहिंमें तेज़ आवाज़ सां तिलावत कई थी वञे या आहिस्ते आवाज़ सां तिलावत कई थी वञे, हर हाल जे अंदरि मुक़्तदी हुजे या पेशमाम हुजे उनखे सूरह फातिहा पढ़णी आहे। इहो कंहिंजो कौल आहे? इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो मसलक आहे
ऐं हुनजो पंहिंजो आहे त भई तव्हांखे सूरह फातिहा हर सूरत जे अंदरि पढ़णी आहे। उहो दलील इहा थो ॾे त भई हदीस जे अंदरि आहे त सूरह फातिहा खां बग़ैर निमाज़ न थींदी। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ रहमतुल्लाह अलैह जो दलील इहो आहे त वइज़ा क़ुरिअल क़ुरआनु फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून, यानी जॾहिं क़ुरान मजीद पढ़ियो वञे फस्तमिऊ तव्हां ॿुधो, यानी इहो ॿुधण जो हुकुम आहे उन्हनि निमाज़नि जे अंदरि जंहिं निमाज़ में तेज़ आवाज़ सां पढ़ियो वेंदो आहे। वअनसितू, ऐं जिन निमाज़ुनि जे अंदरि माना तेज़ आवाज़ सां नथो पढ़ियो वञे बल्कि आहिस्ते जीअं ॿेपरी या टेपरी जी निमाज़ आहे त हुन में बि तव्हां ख़ामोश रहो। असांजे नज़दीक इहो आहे इमाम आज़म अबू हनीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा इमाम जी क़िराअत मुक़्तदी जे लाइ काफ़ी आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हुनखे सूरह फातिहा जे पढ़ण जी ज़रूरत न आहे, चाहे तेज़ आवाज़ वारी निमाज़ हुजे या आहिस्ते जेका निमाज़ ॿेपरी या टेपरी आहे हुन में तेज़ आवाज़ सां तिलावत न कबी। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त तेज़ आवाज़ सां हुजे या आहिस्ते, हर हाल जे अंदरि असां मुक़्तदी जेको पोयां बीठो हूंदो हुनखे सूरह फातिहा पढ़णी आहे। आई ॻाल्हि समझ? असां हनफी आहियूं, असां पंहिंजी ॻाल्हि कंदासीं। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह ॿिया वरी अइमा हज़रात जेके आहिनि उहो दरमियान आहे, यानी जिन जिन आयतुनि जे अंदरि या जिते जिते तेज़ आवाज़ जेके निमाज़ूं फजर आहे, मगरिब आहे, इशा आहे, उन में तेज़ आवाज़ सां तिलावत जो हुकुम आहे, उन में त मुक़्तदी चुप करे ॿुधंदो। बाक़ी जिन निमाज़ुनि जे अंदरि तेज़ आवाज़ सां तिलावत न आहे, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह बि फरमाईंदा त उते तव्हां भली सूरह फातिहा पढ़ो। पर बहरहाल हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ रहमतुल्लाह अलैह जो दलील जेको आहे उहो मज़बूत ऐं क़वी आहे, इन जे करे असां उन जे मथां अमल कंदा आहियूं। ॻाल्हि सम्झ में आई आहे न?